मीरपुर माथिलो पाकिस्तान रेलवे प्रेम यूनियन CBA जे तरफ़ां फ़लस्तीन जे मज़लूमनि जी हिमायत में रेलवे स्टेशन खां DHQ प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली जी अॻुवाणी अख्तर अली अब्बासी, अमानत अली महर, मोहम्मद नवाज़ गडाणी, एहसान अली ऐं ॿियनि कई। उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त फ़लस्तीन मथां इसराइल जे ज़ुल्म ख़िलाफ़ आलमी दुनिया जी ख़ामोशी मुस्लिम उम्मत लाइ लम्हा फ़ुक्रिया आहे। फ़लस्तीन जे मुसलमान मथां इसराइल जे थींदड़ ज़ुल्म ते मुसलमाननि खे मुतहद थी फ़लस्तीन जो साथ ॾियणो पवंदो। मुसलमान मुल्कनि खे फ़लस्तीन मथां थींदड़ ज़ुल्म ते गॾिजी लाइ अमल जोड़णु घुरिजे। अक़वाम मुतहदा खां इसराइल ऐं अमेरिका पारां फ़लस्तीन मथां थींदड़ वहशियाणे बमबारी ऐं ज़ुल्मनि जो नोटिस वठी कार्रवायूं फौरी बंदि करण जो मुतालबो कयो। इशफाक़ कोराई, इबरत न्यूज़, मीरपुर माथिलो।